पढ़ाई सां गॾु खेलकूद में भी ॾाढो मन हूंदो हुयो। स्कूल में खेलकूद में कबड्डी में हमेशा वो अव्वल ईंदो हुयो। और अॼु जी तारीख़ में हिकु अहिड़ो युवा थियो असांजे देश जे अंदरि जो 27 साल जी उम्र में तिरंगो खई करे पंहिंजे गांव में हलंदो हुयो, भारत माता जी जय चवंदो हुयो। उन कहिड़े ब्रिटिश सरकार जे अधिकारी जो ब्रिटिश सरकार जो उन कॾहिं भउ न थियो। वो शुरू खां ई दुनिया में सभिनि खां वॾो कमु सम्झंदो हुयो, देश के बलिदानी रहिया। इहो सौभाग्य थियो कि उन लास्ट में देश में भलाई थी। और भगत सिंह सां उहो काफ़ी प्यार हुयो, ॾाढो उनखे प्यार हूंदो हुयो, उन सां इंस्पायर बि हुयो। और अहिड़ो सौभाग्य थियो कि जंहिंमहिल हेमू कालानी 8 साल जो पूरो थियो, 23 मार्च 1931 ठीक 8 साल जो हेमू कालानी थियो। उन ॾींहुं भगत सिंह, राजगुरु और सुखदेव, शहीद आजम भगत सिंह और उनजा ॿई साथी, उन टिनि खे भारत सरकार, ब्रिटिश सरकार फांसी ॾिनी। और उन ॾींहुं उन महसूसु कयो जीवन में सभिनि वॾो कमु जेको आहे देश लाइ बलिदान ॾियणु आहे। और जीअं भगत सिंह, राजगुरु और सुखदेव फांसी के फंदे के माला पाए करे पंहिंजे गले में पंहिंजे पाण खे देश जे प्रति कुर्बान कयो, ठीक उन्ही तरह 20 साल में 2 महीना उनकी उम्र घट हुई। 21 जनवरी 1943 में उनखे फांसी की सजा दी गई। और ठीक भगत सिंह वांगुरु उन पंहिंजे गले में माला के चूणो और बाकायदा पातो, जैसा कि ब्रिटिश सरकार एकदम हिली वही। और उनखे महसूस थियो कि अॼु के ज़माने में अहिड़ा भी माण्हू आहिनि जो हंसते हुए भारत जा माता लाइ कुर्बान थी सघंदा आहिनि। अॼु उन शहादत ॾियण वारे असांजे मथां कर्ज़ु आहे कि असां मेला मल्हाना कयूं था, भारत माता जो तिरंगो फहरायूं था। अॼु उहे शहादत ॾियण वारा सिपाही न हुजनि हा त अॼु असांजो देश आज़ाद न थिए हा। लगे कि हर साल शहीदों के मज़ारों पे मेले, वतन पे मिटने वालों का बस यही अंतिम निशान होगा। एक अहिड़ो थियो जे जंहिंमहिल 1942 में महात्मा गांधी अंग्रेजो 12 छोड़ो करो या मरो जो नारो ॾिनो, उहो माण्हू, उहो छोकिरो सिर्फ़ु 18 साल जो हुयो। महात्मा गांधी सां गॾु उहो कंधे में कंधो लायो। और महात्मा गांधी जी नज़र में जेके सुठा क्रांतिकारी हुआ, उन माण्हू जो नालो अव्वल नंबर ते हुयो। महात्मा गांधी उन छोकिरे में ॾिठो कि छोकिरे में ॾाढो तेज आहे। और ब्रिटिश सरकार उनखे 11 साल जी उम्र को ॻोल्हे पई। 11 साल में उन माण्हू एतिरो कमु कयो हुयो कि ब्रिटिश सरकार उन 11 साल जी उम्र को उनखे ॻोल्हे पई कि इहो माण्हू कॾहिं असांखे हथु लॻंदो। और हिकु बार जंहिंमहिल ट्रेन सां हथियार ॿधी के वञनि पिया शिखर में, तॾहिं उन वक़्तु पंहिंजे साथी सां गॾु वो ट्रेन के बॉक्स के उखाड़े पियो कि ट्रेन के मां पलटी करे उन में हथियार कढी करे असांखे उहो कमु ईंदा। इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो कि जंहिंमहिल उहो हथौड़ी सां भॼे पियो त ब्रिटिश सरकार जी के सिपाही खे उनजी आवाज़ अची वई। तो उन जे ब्रिटिश सरकार जेके सिपाही हुया, जंहिंमहिल हिन ॾिठो कि मुंहिंजे पासे सिपाही डुकी रहिया आहिनि, त पंहिंजे ॿिन्हिनि साथियुनि खे इशारो कयो कि तव्हां भॼो। वो ॿई भॼी विया। हे अकेले वीचारो उन ब्रिटिश सरकार जे हथ में आयो। और जंहिंमहिल अरेस्ट थियो त ब्रिटिश सरकार खे लॻो कि मूंखे शेर हथ थी वियो आहे, स्वतंत्रता सेनानी जो शेर हथ थी वियो आहे, इन खे कहिड़े बि हालत सां फांसी चढ़ाइणो आहे। और बाद में फांसी के लायक न हुयो, उन अहिड़ो इंतज़ाम न कयो कि उनखे फांसी थिए। लेकिन ब्रिटिश सरकार उन जे मथां ॿिए तरीक़े ग़लति तरीक़े जो मुक़दमो चढ़ाए करे पहले उनखे आजीवन कारावास मिलियो। उनखां हेडरसन जो माण्हू हुयो, ॾाढो शैतान हुयो, उहो क्रांतिकारी खे ॾिसण न चाहींदो हुयो। उनजी अहिड़ी हालत थी कि उहो क्रांतिकारी खे ॾिसण ई न चाहींदो हुयो कि कोई क्रांतिकारी थिए। उन दोबारा उनखे आजीवन कारावास जे फैसले के कटे करे दोबारा उनखे फांसी की सजा ॿुधाई। और 21 जनवरी 1943 को शहीद खे फांसी की सजा मिली, जेको देश जो सभिनि खां घटि मुझो क्रांतिकारी। और हेमू कालानी के
की सजा सुनाई गई तो सारे शंकर में, सारे हिंदुस्तान में, सारे सिंध में माण्हू खे ॾाढो अफ़सोस थियो कि असांजो हे जवान क्रांतिकारी फांसी ते चढ़ो। लेकिन वो ब्रिटिश सरकार के फैसले खां खिले पियो और उन खिलण सी के ब्रिटिश सरकार जो खतरनाक जो चक्कर पियो उन्हीं का अफ़सोस थिए पियो कि अहिड़ा माण्हू असां वटि आहिनि और उन्हीं सां ॾाढी वॾी नींव मिली। महात्मा गांधी अगस्त क्रांति जो कढियो, उन्हीं जो वॾो प्रभाव थियो, उन्हीं को असां 1947 में आज़ाद थियासीं और 1945 में पंडित नेहरू सिंध जे दौरे में आयो। उन्हीं वक्त वो माहौल खेती भाई कर मिलो और उन्हें ॾाढी संतापना मिले और देश आज़ाद थियण खां पोइ तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी उन्हीं की माता जी के सामने टिकट जारी की गई उन्हीं के नाले से और 21 अगस्त 2003 में उन्हीं तत्कालीन प्रधानमंत्री आदरणीय वाजपेयी साहब हुआ और असांजा देश का महान नेता सिंधी समाज का आदरणीय अडवाणी साहब गृह मंत्री हुआ। उन्हीं के नेतृत्व में हिंदू कनारी की मूर्ति सांसद भवन में लगी और मां तव्हांखे ॿुधायां थो कि असांजो जेको सांसद आहे लालवानी साहब अभी पानी सिंधी संस्कृति के सिद्धांतिक किया 100 साल के पूरा किया है। यह असांजे देश की कहानियां असांजी युवा नाथिया जे अनिमाओं के पिता के पूरे शहर पूरे सिंधी के उन्हीं को गौरव थियण खपे कि असां वटि कहिड़ो सिंधी हुजे। जो एक माता की सच्ची कहानी बुधाया तो ठीक 50 साल पहले जब हिंदू कहानी के 50 साल घर में आया जो बना के वही हो उते असांजे देश के सिंधी माता नाम के सम्मानित करण लाइ सरकार तत्कालीन इंदिरा गांधी उते चीफ गेस्ट और जे वास्तव में बुधायो माण्हू कोई न जीवित आहे उहो पश्चिम में हुयो। उन्हीं बुधायो हुयो कि जब इंदिरा गांधी की मंच पे आई उन्हीं के ठीक बगल में माता नाम बैठी हुई उन्हीं सिंधी समाज के अध्यक्ष के सॾु कराए जो निवेदन कयो तव्हांजो पर्सनल प्रोग्राम आहे बाक़ी टाइम कंप्लीट कर खपे लेकिन माण्हू मना की हिंदू कनानी की माउ के सम्मान ॾियां। हमारी पहिरीं बार हिंदू कनानी माउ के थियो आहे उनको पहले मुलाकात करो उते इंदिरा गांधी चयो हुयो मैं देश की प्रथम प्रधानमंत्री इंदिरा गांधी पंडित नेहरू की पुत्री और इस देश के प्रधानमंत्री इंदिरा गांधी एक शहीद की मां के आगे अपने आप को छोटा कर शहादत हर माण्हू के भाषण शहादत का जज्बो में विचारधारा में खूब भाग्य वाले या एक शहीद की मां के तो खाने में फख्र कर खपे कई मां की कड़ी फख्र कर खपे कि ये हो कुछ हुआ जो को शहीद की मां जब दिया मुझे कभी पता नजर छुपा के किए हम 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 और सोच शांति की के कम किए यारों पर क्रांति की बस चला